बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीन इसी प्रोग्राम दी फ्रंट पेज विद जीएम जमाली। हिन प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूद हूंदा सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब वेलकम टू द शो। ऐं जमाली साहब खां असीं वठंदासीं मुख़्तलिफ़ तज्ज़िया जे सियासी समाजी ऐं मुआशी मसइलनि ते ॼाणींदासीं त आख़िर असल हक़ीक़त छा आहे इशूज़ जे पोयां। सो जमाली साहब, सभ खां पहिरीं असीं नज़र विझूं था जी टॉप स्टोरीज़ ते, जेका बलूचिस्तान में सियासी सूरत हाल तमामु ख़राब थींदे नज़र अचे पई। सियासी बहरान वधंदो पियो वञे, जिते तहरीक अदम एतमाद क़ाइमु थी चुकी आहे, जेका 14 मेंबर्स ते मुश्तमिल आहे ऐं जंहिंमें हाणे ई असीं ॾिसूं पिया त असद बलोच जो हिकु बयानु साम्हूं आयो आहे त असां नाराज़ ग्रुप न आहियूं पर मुतहिद ग्रुप आहियूं। सो इन ते असीं जमाली साहब जो तज्जियो वठंदासीं, पर इहे सभु सियासी मैदान में जेके अहम डेवलपमेंट्स आहिनि इन्हनि खे डिस्कस करण खां अॻु में असीं उन मौसम पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं जेको काल्ह हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो, डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान, जंहिं मुल्की दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बनायो। पहिरीं उन जी ॻाल्हि कंदासीं त छा उनखे उन एज़ाज़ सां रुख़सत कयो वियो या न। जमाली साहब ॾिसो, मोहसिन पाकिस्तान डॉक्टर अब्दुल कदीर जे हवाले सां जेके उन जी जनाज़े नमाज़ हुई उन में हुक्मराननि जी अदम शिरकत ॾिसी करे त यकीनन सॼे पाकिस्तान खे अफ़सोस थियो आहे। सियासी, समाजी, सहाफ़ती या कहिड़े बि तबिके जो इंसानु हुजे, ज़ाहिर आहे जंहिं तव्हांजे मुल्क खे हिकु अहिड़ी ताक़त ॾिनी जंहिं खां पोइ तव्हांजी हिकिड़ी मामूली आबादी ऐं दुश्मन मुल्कनि जी एॾी वॾी आबादी, एॾी वॾी फ़ौज हुजण जे बावजूदि बि उहो तव्हांखे मेरी अख सां नथो ॾिसी सघे। त इहो क्रेडिट असां ॾींदासीं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब खे बि, जंहिं एटम बम जे लाइ डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान खे पाकिस्तान घुरायो परॾे खां, ऐं हुन अची हिते पंहिंजूं काविशूं करे ऐं उनखे बिल्कुलु पाया तकमील ताईं पहुचायो, हिकिड़े अहिड़े मनसूबे खे जंहिंजे करे असां पंहिंजी न सिर्फ़ु सरहदी हिफ़ाज़तुनि खे महफ़ूज़ सम्झूं था, बल्कि पाकिस्तान में रहण वारो हर शख़्स पाण खे दुश्मननि खां महफ़ूज़ सम्झी रहियो आहे। पर जॾहिं उन मोहसिन पाकिस्तान जो इंतकाल थियो त अफ़सोस थियो जो हुक्मराननि समेत, चाहे वज़ीर आज़म पाकिस्तान हुजे, सदर पाकिस्तान हुजे या ॿियनि सूबनि जा वज़ीर हुजनि, सवाइ जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे सैयद मुराद अली शाह, पर वफ़ाक़ी वज़ीर हुजनि, वॾी ॾुख वारी इहा रिपोर्ट हुई त उनजे नमाज़ जनाज़ा में शिरकत ताईं न कयूं। त बहरहाल पागू तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया जो रिएक्शन उन ते छा आहे ऐं अवाम जी दिलि उन में कहिड़ो पंहिंजो अवाम बि घणी तादाद में मौजूदु हुयो। ॾिसो, ज़ाहिर आहे त जेको तव्हांखे ज़िंदगी जो तहफ़ुज़ ॾींदो बिल्कुलु त अवाम जी उन सां केतिरी मुहबत हूंदी। ऐं पाण ई तव्हां वॾे वाक़े चवंदा रहिया त उहो डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान ई आहे जंहिं मुल्क खे नाक़ाबिल तस्ख़ीर बणाए छॾियो आहे। ऐं जॾहिं उनजो डेथ थिए थी त पोइ उनजे जनाज़े सां जेको तव्हांजो तरीक़ेकार आहे, बेसिकली त ॾिसो ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो माण्हू दुनिया में हलियो वियो, उनजो जनाज़ो पढ़जी वियो, मटी हेठि दफ़न थी वियो, पर इहे ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि। इहे हिस्ट्री ठहंदी आहे त तव्हां पंहिंजे मोहसिननि सां तव्हांजो रवैयो छा रहियो आहे। त हाणे डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान सां जेको हिननि जो रवैयो रहियो आहे, इहा बि हिकिड़ी हिस्ट्री बणिजी वई त जॾहिं उनजी डेथ थी त उन वक़्तु हुक्मरान छा पिया करे रहिया। जीअं तव्हां ॾिसो त जीअं अब्दुल सत्तार ईदी साहब जी डेथ थी त उन में न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि दुनिया मां जे कुंड कुछ मां माण्हू आया ऐं उन सां उनजी डेथ ते इज़हार यकजहती पिया कनि। सिर्फ़ु इन करे त उनजो सोशल इशूज़ जे हवाले सां फ़िलहाई तमामु वॾो कमु हो पाकिस्तान में, बल्कि नंबर 1 कमु हो, न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ जॻहनि ते। अहिड़े तरीक़े सां डॉक्टर अब्दुल कदीर त उहो माण्हू हुयो जंहिं तव्हांखे उहा ताक़त ॾिनी जो तव्हां दुश्मननि सां विड़ी सघो था, ऐं दुश्मननि में अञा ताईं ज़रूरत कान थी थिए त उहो तव्हां सां मुक़ाबिलो कनि। त बहरहाल जेको थियो उहो तारीख़ में लिखियो वेंदो ऐं उनजो हिसाब जेको आहे हुक्मराननि खां तारीख़ी पाण वठंदी। ऐं कॉन्ट्रोवर्शियल फिगर हुजण जे बावजूदि बि जॾहिं उन्हनि 2004 में मुआफ़ी वरिती ऐं 2007 में त इहा शइ हाई लेवल ते हुई, त उन वक़्तु बि सियासी शख़्सियत जेके बि उन्हनि खे एप्रिशिएट कंदियूं रहंदियूं हुयूं, पर पोइ बि अवां जो इहो ई चवणु आहे त उन्हनि खे उन एज़ाज़ सां रुख़सत कोन कयो वियो जेको उहो डिज़र्व कनि पिया। ॾिसो, कंट्रोवर्सी त हिते पाकिस्तान में सियासत में जेकॾहिं केर बि हुजे या इन्हनि उहिदनि ते केर बि बरजमान हुजे त कंट्रोवर्सी उन्हनि जी थींदी आहे। कुझु ऑटोमेटिक थींदी आहे, कुझु कई वेंदी आहे। पर ही पॉलिटिकल फिगर त हाणे ॾिसो, हिकिड़ो साइंसदान हुयो, उनखे कंट्रोवर्सी फिगर बणायो छो वियो, इहो त जनरल परवेज़ मुशर्रफ ज़िंदा आहे, हयात आहे, उन खां पुछणु घुरिजे त उनजे दौर में इहो कंट्रोवर्शियल इनखे छो बणायो वियो। छो जो जॾहिं ॿिए कंहिं साइंसदान खे, तव्हां ॾिसो अजीब पाकिस्तान जी बदकिस्मती आहे त दुनिया पंहिंजे डॉक्टर्स खे, इंजीनियर्स खे, आर्किटेक्ट्स खे, जेके उनजी मुल्क जे ठाहिण में पंहिंजी कंट्रीब्यूशन कंदा आहिनि, कॾहिं उन्हनि जे बारे में तव्हां कंट्रोवर्सी कान ॿुधी हूंदी। हीअ बदकिस्मती असांजी आहे त असां हिकिड़े वक़्त ते वॾे बुलंद दावनि सां गॾु उनखे पंहिंजो हीरो करार ॾींदा आहियूं,
ऐं वरी कुझु अरसे खां पोइ जेको आहे उनखे पाण असां ज़ीरो करण जी कोशिशुनि में लॻा पिया हूंदा आहियूं। त इहा असांजी बदकिस्मती आहे। मां त चवां थो जेतिरो बि उनजो किरदारु हुयो, जेकॾहिं असां सिर्फ़ु उनखे ई नज़र में रखूं त हिकिड़ो शख़्स परॾेह खां हिते तव्हांजे पाकिस्तान उनखे तव्हां दावत ॾेई वठी आया हिकिड़ी उन वक़्त जी हुकूमत, ऐं हुन अची पंहिंजो हिकिड़ो रोल ॾेखारियो। ऐं उन ते जेको नवाज़ शरीफ़ साहब जंहिं वक़्त में बम धमाका कया हुआ, त ॾिसो तव्हां पाण हुकूमत उन वक़्त जी बि हुकूमत आहे न, हिकिड़ी हुकूमत उनखे घुरायो ऐं ॿी हुकूमत इहो ऐलान थी करे त हीउ डॉक्टर कदीर साहब आहे जंहिं हीउ सभु कुझु कयो आहे। त हाणे आवाम त उनखे फॉलो कंदी जेकी हुकूमत चए पई। उनजे अचानक बाद तव्हांजा इंटरनेशनल इशूज़ था पैदा थियनि ऐं तव्हां पंहिंजे मौसननि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो प्रोपेगेंडा, हिकिड़ो ज़हरीला प्रोपेगेंडा मां सम्झा थो त तव्हां शुरू कयो, त हिकिड़े हमरा जी तव्हां क्रेडिबिलिटी खे जेका डैमेज करण जी कोशिशि कई। पर उनजे बावजूदि बि ॾिसो इज़त ज़िलत मौत ज़िंदगी इहा त अलाह जे हथ में आहे, त अलाह साईं उन शख़्स खे इज़त केतिरी ॾिनी तव्हांजे एतिरे प्रोपेगेंडा जे बावजूदि बि। इनफैक्ट 24 घंटा अॻु में बि उन्हनि एमडी कैट खे चैलेंज कयो हुयो। ॾिसो दुनिया जे उन वाहिद या कुझु साइंसदाननि में उनजो शुमार थो हुजे जे एॾा अवॉर्ड हासिल कया, जेकॾहिं हू इन क़ाबिल न हुयो त पोइ तव्हां छो उनखे एतिरा अवॉर्ड ॾिना, सिविल अवॉर्ड ॾिना? इट मीन्स त हुन में का अहिड़ी शइ हुई जंहिंजे करे तव्हां उनखे इहे अवॉर्ड ॾियण ते मजबूर थिया। त बहरहाल इहा ज़्यादती आहे जेकी मौजूदा हुकूमत कई आहे, पर तारीख़ में जेको इहो लिखियो वेंदो त कहिड़ी हुकूमत हुई ऐं कंहिं वक़्तु जेको आहे इन ते ॻाल्हाइण लाइ वियूं त असांजो प्रोग्राम बि खुटी पवंदो। सो बहरहाल प्रोग्राम खे असां अॻिते वधायूं पिया। ॻाल्हि कयूं बलोचिस्तान में जेका हिन वक़्तु सूरत हाल क्रिएट थी चुकी आहे, वज़ीर आला ॼाम कमाल जे ॾुखियाईनि में ॾाढो इज़ाफ़ो थी वियो आहे, त हाणे छा कनि उहे? ॾिसो बलोचिस्तान जी सिचुएशन खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। जॾहिं ॼाम कमाल साहब वॾो वज़ीर बलोचिस्तान जो ठहियो त हुन 39 वोट खयां हुआ ऐं उनजो जेको वरी मुखालिफ़ हुयो मीर अज़ीज़ ज़हरी साहब, उन सिर्फ़ु 18 वोट खयां हुआ। यानी उते जेको सभ खां वॾो ताक़तवर कॉरिडोर सम्झो वेंदो आहे उहा बाप पार्टी आहे जंहिंजूं 24 सीटूं हुयूं। हाणे उन्हनि 24 सीटनि मां 14 उनजे साथारियुनि उन खां आलीदगी जो ऐलान कयो आहे, उनजे वज़ीरनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं ऐं अॼु वरी उन्हनि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस बि पेश करे छॾियो आहे। हाणे टोटल जंहिं वक़्त में ॼाम कमाल साहब ठहियो त टोटल 57 वोट कास्ट थिया, जंहिंमां 8 वोट उन वक़्तु हाज़िर न थी सघिया। यानी 65 जे ऐवान मां टोटल 57 मेंबरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो। इन में बलूचिस्तान में 51 जेके जनरल सीटूं आहिनि, उनखां पोइ 11 वुमेन जूं सीटूं आहिनि ऐं 3 अक़लियतियूं सीटूं आहिनि। त हिन वक़्तु असां इहो चई सघूं था त 65 जो जेको ऐवान आहे, हाणे वोट ऑफ कॉन्फिडेंस अचण खां पोइ असेंबली जो को ॿियो एजेंडा नथो थी सघे सवाइ इन एजेंडा जे। अच्छा, त जेको असेंबली प्रोसीडिंग जा रूल्स आहिनि, हाणे बलूचिस्तान जी हिस्ट्री बि असांखे ॾिसणी पवंदी त माज़ी में कंहिंजे ख़िलाफ़ु वोट ऑफ कॉन्फिडेंस आयो ऐं उन्हनि सां छा थियो। सरदार अख्तर बेंगल वोट ऑफ कॉन्फिडेंस आयो, इस्तीफ़ा ॾेई उनखे घर वञिणो पियो। जान मोहम्मद जमाली वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयो, इस्तीफ़ा ॾेई घर वञिणो पियो। सनाउल्लाह ज़हरी साहब जेको जीअं हाणे ॼाम कमाल साहब जेको आहे चए थो मुक़ाबिलो कंदुसि ऐं मैदान खां न भॼंदुसि, ईअं सनाउल्लाह ज़हरी साहब बि कयो हुयो माज़ी में, पर हिस्ट्री इहा थी चए त उहो वोट ऑफ कॉन्फिडेंस मंज़ूरु थियो ऐं पोइ सनाउल्लाह ज़हरी साहब खे बि वञिणो पियो। हाणे इहो ॾिसणो आहे छो जो ॼाम कमाल साहब जी इहा दावा आहे त हुकूमती जेके इत्तादी आहिनि उहे 40 आहिनि, उन मां जेको आहे 14 रुॻो अलॻि विया आहिनि। जेकॾहिं 14 अलॻि बि विया आहिनि त 26 बचा। त असेंबली जी जेकी सिचुएशन आहे उतां जी, त 33 वोट जेकॾहिं को हाउस जो लीडर खणे थो त उहो ज़ाहिर आहे वॾो वज़ीर मुंतख़िब थी वेंदो। त हाणे उन्हनि जे पंहिंजे चवण जे मुताबिक़ बि जेकॾहिं 40 मां 14 हलिया विया त बाक़ी 24 जो फिगर साईं वटि अञा मौजूदु आहे। पर सियासत ज़ालिम थींदी आहे कंहिं वक़्तु एंड टाइम ते बि। मुंहिंजो जेकी ज़ाती राय आहे त ॼाम साहब इज़त वारो माण्हू आहे ऐं 3 साल तमामु सुठे तरीक़े सां गुज़ारिया आहिनि, पर हाणे जेको आहे तमामु ॾुखियो वक़्तु अथसि। अच्छा, ऐं जेके धुरियूं मां सम्झां थो, जेकी मुंहिंजी राय आहे त जेके उनजे सपोर्ट में धुरियूं हुयूं उहे सभु धुरियूं उन खां हिकु हिकु करे पंहिंजा रस्ता जुदा पियूं कनि। त हाणे जेकॾहिं अपोज़िशन आहे रुॻो इहे 14 मेंबर बि पाण में मिली विया त हुकूमत त ऑटोमेटिक ख़तमु थी वेंदी। हा, जेकॾहिं ॼाम साहब पंहिंजी का अहिड़ी कारीगरी ॾेखारे ऐं अपोज़िशन जे कुझु मेंबरनि खे जेको आहे, ॾिसो इलेक्शन कहिड़ी बि हुजे, पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में हुजे या लोकल सतह ते बि हुजे, त उन में 2 शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो जेके चाम एडवांटेज चइबो आहे उहे मेंबर्स खे ॾिना वेंदा आहिनि, ॿियो ॾिनो वेंदो आहे पैसो। हाणे पैसे जी चमक या उहे एडवांटेज जेके हुकुमरान ॾेई सघे थो कंहिं MPA खे, जेकॾहिं इन क़िस्म जी का शइ करण में ॼाम साहब कामयाबु थी वियो त थी सघे थो थोरो ऑक्सीजन मिली वञे। छो जो हाणे
अॼु 14 थिया आहिनि, वरी उन्हनि सां 4 ॿिया मिलंदा, वरी कुझु ॿिया मिलंदा। जीअं हाणे तव्हां ॾिसो न, स्पीकर कुद्दूस बिज़न जो शुरू खां जाम साहब जे ख़िलाफ़ु आहे। अहिड़े तरीक़े सां सालिया भोतानी साहब ऑलरेडी साईं जन जे ख़िलाफ़ु आहे। इन खां अॻु में जेको PTI बलूचिस्तान जो सदर रिन साहब, उहो ऑलरेडी इस्तीफ़ा ॾेई चुको आहे, यार मोहम्मद रिन साहब। हाणे सिचुएशन तमामु जेको आहे ईअं सम्झो त गंभीर आहे बलूचिस्तान जी। त हाणे इन सिचुएशन खां जाम साहब जो निकिरणु मुंहिंजी नज़र में त तमामु ॾुखियो आहे ऐं अल्टीमेटली जाम साहब खे या त रिज़ाइन ॾियणो पवंदो, ठीकु आहे, या जेकॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस असेंबली जो इजलास घुरायो वियो ऐं पेश थी त पोइ हिकिड़ो टफ सिचुएशन जाम साहब खे बर्दाश्त करणी पवंदी। मे बी अच्छा जमाली साहब, इहो त असांखे नज़र अचे पियो त मुख़्तलिफ़ धुरियूं जेके आहिनि उहे जाम साहब जे ख़िलाफ़ु आहिनि, पर हिते इहो मुंहिंजे ख़्याल में सम्झण बि ज़रूरी आहे त उहे ख़दशा आख़िर उन मेंबर जा आहिनि कहिड़ा जो उन्हनि जे ख़िलाफ़ु थी बीठा आहिनि। ॾिसो, बज़ाहिर तव्हांखे जेके ख़दशा ॿुधाइनि था त साईं 3 सालनि खां बिजली कान्हे, गैस कान्हे, महांगाई थी वई आहे, जाम कमाल आइनी ऐं कानूनी मामलनि ते वफ़ाक़ी हुकूमत जी डायरेक्शन ते अमल नथो करे, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन तमामु घणी ख़राब थी वई आहे। पर मुंहिंजी नज़र में इहे इशूज़ एक्चुअल इशूज़ न आहिनि। ओके, ॾिसो, बलूचिस्तान जी डायमेंशन पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां कुझु डिफरेंट आहे। बलूचिस्तान फ्यूचर जो पाकिस्तान खे तवनाई ॾियण वारो सूबो आहे। बलूचिस्तान सॼे पाकिस्तान खे 70% गैस ॾियण वारो सूबो आहे। बलूचिस्तान मिनरल्स जे हवाले सां पाकिस्तान जे ॿियनि सूबनि खां तमामु रिच सूबो आहे। पर ॿी तरफ़ बलूचिस्तान सभ खां ॾुतड़ियल आहे। बलूचिस्तान जी महकूमी ॿियनि सूबनि खां वधीक आहे। बलूचिस्तान में नॉन डेवलपमेंट ॿियनि सूबनि खां वधीक आहे। बलूचिस्तान जे मसइलनि ते उहा तवजह ई कान ॾिनी वई आहे ऐं उन्हनि खे इन सरदारनि वॾेरनि जे चुंगल में इन करे फसायो वियो आहे जो मख़सूस इलाइक़नि जा मख़सूस मसइला मख़सूस माण्हू यूटिलाइज़ करे रहिया आहिनि। हाणे CPEC जे करे उहे धुरियूं पाण परेशान आहिनि त असांखे हिते छा करिणो पवंदो, छो जो हिकु तरफ़ चाइना जेको आहे तमामु ज़ोर पियो ॾिए त CPEC खे जल्दी सां पाया तकमील ताईं पहुचायो, डिलिंग टैक्टिस पई हले। ॿी तरफ़ खां अमेरिका ऐं भारत नथो चाहे त तव्हांजो इहो CPEC जेको आहे उहो पाया तकमील ताईं पहुचे, छो जो ज़ाहिर आहे एतिरो वॾो मनसूबो आहे जो पाकिस्तान यकीनन तरक़ी जे राह ते उन सां गामयान थी सघे थो। पर जेसिताणी बलोच एलिमेंट तव्हां सां गॾु न हूंदो ऐं ताक़तवर बलोच एलिमेंट तव्हां सां गॾु न हूंदो त इन क़िस्म जा मनसूबा पाया तकमील ताईं पहुची कान था सघनि। हिननि ॾिसो कई दफ़ा तव्हांखे यादि हूंदो मुशरफ जे दौर में बि थियो त असां कीअं जेको आहे बलूचनि सां ॻाल्हायूं ऐं हथियार फिटा कनि, उन्हनि लाइ आम माफ़ियुनि जो ऐलान थियो, रोज़गार जो ऐलान थियो ऐं TV स्क्रीन ते असां ॾिठोसीं त बलूचनि खां हथियार रखाया विया, उन्हनि खे एडवांटेजिस ॾिना विया। पर उन खां पोइ कुझु अरसे लाइ ठापुर ज़रूरु थी, पर इहो इशू वरी कुझु अरसे खां पोइ बम वांगुरु फाटी थो पए। त हाणे बलूचिस्तान जी सिचुएशन वफ़ाक़ लाइ बि ऐं ॿियनि सूबनि लाइ बि हिकिड़ो मुंहिंजी नज़र में एतिरी कॉम्प्लिकेटेड थी चुकी आहे जो हाणे उन्हनि खे इहो सम्झ में नथो अचे त असां हिनखे टैकल कीअं कयूं। कॾहिं कॾहिं माण्हू सोचींदो कुझु आहे, थींदो कुझु आहे। त हाणे हुकुमरान यकीनन पंहिंजे हिसाब सां अच्छा टैकल करण वारी ॻाल्हि त इहा बि मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में पई अचे त जीअं हाणे असद बलोच जो हाणे आउं ॾिसां पई मूंखे TV चैनल से त हिकु स्टेटमेंट साम्हूं त असां नाराज़ ग्रुप न आहियूं पर मुतहद ग्रुप आहियूं। त हिन मां इहो क्लियर आहे त जेकॾहिं हू नाराज़ आहिनि त उन्हनि सां काई सेटलमेंट बि कोन पई थी सघे, बाक़ाइदा मुतहद थी विया आहिनि उहे हिकु माण्हू जे ख़िलाफ़ु। अच्छा, बलूचिस्तान में ॾिसो जॾहिं 39 वोट जाम साहब खे मिलिया हुआ उन वक़्त में बि बाप पार्टी जा 13 मेंबर साईं जे ख़िलाफ़ ई हुया। पर ताक़तवर धुरियुनि जे पैचअप कराइण वारी सिचुएशन खां पोइ उहो जाम साहब सां गॾिजी बहरहाल जेतिरो बि 3 साल ई निकिता उहे हलिया। यानी इख़्तिलाफ़ पहिरें ॾींहं खां मौजूदु आहे। हाणे उन में शिदत आई आहे, इंटेंसिटी वधी आहे। हाणे उन में उन जा बैकग्राउंड्स ज़ाती मफ़ाद थी सघनि था। अच्छा, जेके मेंबर्स उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि उन्हनि जा मफ़ाद ज़ाती थी सघनि था। त हर को हरूभरू त 3 साल ताईं गॾु रहण खां पोइ ख़िलाफ़ न थींदो आहे। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि, कुझु MPs खे इहो शिकायत हूंदी आहे जी असांजे हल्के में ही कम न थी सघिया, जंहिंजे करे हाणे इलेक्शन में टोटल 2 साल रहिजी विया आहिनि, त पोइ असां माण्हुनि खां कहिड़ी सूरत में वोट वठणु वेंदासीं। ॾिसो, सियासी गेम आहे न इहो। सियासी गेम में तव्हां वोट आवाम खां तॾहिं वठंदा आहियो जॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजे कुझु एडवांटेज ज़रूरु ॿुधाईंदा आहियो त तव्हांजे इलाइक़े में असां रोड रस्ता ठाहिरायासीं, बिजली ॾिनीसीं, गैस ॾिनीसीं, रोज़गार ॾिनोसीं। हाणे ही हुकूमत बदकिस्मती सां जॾहिं खां आई आहे 3 साल में रोड रस्तनि जे नेटवर्क त परे जी ॻाल्हि आहे, त सिर्फ़ु हिकिड़ी महांगाई ते कंट्रोल कान करे सघी आहे। त वरी वेंदा अवाम में त अवाम खे तव्हां चवंदा छा, उन्हनि खे छा ॿुधाईंदा त असां तव्हांजे लाइ छा कयोसीं।
त मे बी 2 साल अॻु में इहा उहा प्लानिंग हुजे त असां चऊं त बाबा असां त तव्हांजे हक़नि जे लाइ वॾो विड़ियासीं 3 साल ताईं, पर जॾहिं न थी सघिया त असां जेको आहे हुकूमत खे ई अलविदा चयोसीं। बल्कि हाणे त जमाली साहब कुछ रिपोर्ट्स पे जिन पे जेके महांगाई जे लाइ चवनि पियूं त अॻिले साल ताईं महांगाई रहंदी। ॾिसो टियों दफ़ो हाणे पेट्रोल जो रेट जेको आहे वधियो आहे बिल्कुलु। हाणे आम माण्हुनि जी हालत छा हूंदी? अहिड़े तरीक़े सां मां चयो त बलूचिस्तान अञा ॾुतड़ियल इलाइक़ो आहे। अञा कॉम्प्लिकेटेड हिकु तरफ़ त हू ज़ख़ीरनि जे एतबार सां ताक़तवर सूबो आहे ॿियनि सूबनि जे मुक़ाबले में, पर बदकिस्मती सां उन्हनि जा उहे ज़ख़ीरा उन्हनि जे फिला बहबूद लाइ इस्तेमालु न पिया थियनि। हाणे जेसिताणी तव्हां कंहिं सूबे जे अवाम खे उन्हनि जो हक़ कान ॾींदा तेसिताणी इहे मसइला जारी रहंदा, चाहे उहो बलूचिस्तान हुजे, केपी हुजे या सिंध हुजे। जेसिताणी इन्हनि सूबनि खे जे अवाम खे तव्हां उन्हनि जे इलाइक़े मां निकिरंदड़ माल सां मुराद आहे पेट्रोल निकिरे थो, गैस निकिरे थो, कोयलो निकिरे थो या मार्बल निकिरे थो या जेकी बि ॿियूं आहिनि। बलूचिस्तान में त रेकॉर्डिंग जो तव्हां ॿुधो हूंदो तमामु वॾो हिकिड़ो जेको टर्की जी फर्म सां असांजो अञा ताईं डिस्प्यूट हले थो इंटरनेशनल सतह ते। त बलूचिस्तान त हिकिड़ो सोन जी खाण आहे जंहिंखे खाइण लाइ हर माण्हू आतो आहे त बसि मां जेको आहे वञी उनखे कंहिं तरीक़े सां बलूचिस्तान खे कैप्चर कयां, पर बलूच पंहिंजी मज़ाहिमत कनि पिया। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन हुकूमत या ही हुकूमत जेकॾहिं चेंज थिए बि थी ॼाम कमाल साहब जी, त उनखां पोइ बि अची 2 साल जे हिन वक़फ़े में उहो छा करे सघंदा, अवाम वटि वञण लाइ छा उन्हनि खे मयार ॾींदा त हाणे हिन मयार जे मुताबिक़ असां जेको तव्हांजो एतमाद हुन ते पूरा लथासीं ऐं असांखे तव्हां वरी वोट ॾियो। त इहो हिकिड़ो डिघो प्रोसेस आहे। ॾिसूं था ॼाम कमाल साहब इन ट्रिकी सिचुएशन मां कीअं पाण खे बचाए थो। अच्छा, जेकॾहिं का अहिड़ी सिचुएशन अचे पई हू इस्तीफ़ो ॾियनि पिया त पोइ छा नेक्स्ट स्टेप्स हूंदा? छा उहो बलूचिस्तान जी सियासी सूरत हाल तब्दील थींदी? शायदि साईं जन खे ॾियणी पए जेकॾहिं इहो मसइलो सॉल्व न करे सघिया त। ये टर्निंग पॉइंट हूंदी सियासी सूरत हाल कीअं तब्दील थींदी? 2 जेके कैंडिडेट आहिनि उहे तमामु तकड़ा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो कुदुस बिजन जो जेको हींअर स्पीकर आहे, पहिरियों सीएम रहियो आहे, ऐं हिकिड़ो साले भूतानी। सही। पर ॼाम साहब सां उन्हनि जा वरी कुझु फैमिली इशूज़ बि आहिनि। अच्छा। उन फैमिली इशूज़ जे करे जेको आहे थी सघे थो ॼाम साहब पोइ वरी वफ़ाक़ी हुकूमत खे या सगारी क़ुवतुनि खे हिन ॻाल्हि ते राज़ी करे त ठीकु आहे, इन 2 मां न तव्हां टियों जेको आहे न्यूट्रल माण्हू को खणी अचो त कंहिं ॿिए जी बि क़िस्मत खुली सघे थी। ऐं हूअं ताक़तवर जेकॾहिं ॾिठा वञनि त ॼाम जे मुक़ाबले में ही 2 अहिड़ा शख़्स आहिनि जिन खे माज़ी जो तजुर्बो बि आहे, सीएमशिप जी कुदुस त रहियो आहे सीएम जे उहिदे ते, ऐं यंग बि आहे। ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं बाप पार्टी में हुयो त जेको चेयरमैन सेनेट आहे संजरानी साहब, इहो बि हिन जो तमामु वॾो सपोर्टर रहियो। उनखां पोइ पर मामला शायदि न ठही सघियनि। त मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे त जेकॾहिं 2 कुदुस बिजन जो ऐं साले भूतानी ते ॼाम कमाल जी रेज़िग्नेशन जी सूरत में थी सघे थो त का बार्गेनिंग पोज़ीशन अची वञे ऐं हू हिकिड़ी शर्त रखे त ही 2 खां अलावा जेको आहे तव्हां पंहिंजी टियों न्यूट्रल माण्हू खणी अचो, पोइ ॾिसूं था हुन में कंहिंजो भाग खुले थो। अच्छा, सही है। तमामु इंटरेस्टिंग मां तजियो पेश कयो। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था जमाली साहब। अॼु रिसेंटली वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान हिकु इंटरव्यू ॾिनो आहे मिडल ईस्ट आई खे, जंहिंमें हुन तमामु इंपॉर्टेंट ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें हिकिड़ी त इहा आहे त जंहिंमें हू चवनि पिया त पूरी दुनिया खे अफ़गानिस्तान सां ॻाल्हाइणु खपे, उन्हनि खे अकेलो न छॾणु खपे। ऐं उनजो जेको बजट आहे 70 to 75% फॉरेन एड ते डिपेंड पियो करे, सो ईअं अकेलो छॾणु सही न आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॼु खां कुझु अर्सो अॻु में असां जेकॾहिं ॾिसूं त ही अॼुकल्ह दाइश ऐं तालिबान जी घणी ॻाल्हि पई हले त ही दाइश आई किथां? ॾिसो ही अरब कंट्री खां आई, ऐं हिननि जो सभ खां वॾो जहिड़ो पहिरियों हुयो सऊदी अरब सां, ऐं कतर खां थींदा ऐं घुमंदा फिरंदा अरब कंट्रीज़ खां घुमंदा फिरंदा अफ़गानिस्तान में जेको चयो थो वञे, मां उन सतह ते चैलेंज नथो करणु चाहियां, छो जो अमेरिका ऐं पाकिस्तान ऐं ॿिया कंट्री बि इहा था चवनि त दाइश जो वजूदु हाणे अफ़गानिस्तान में मौजूदु आहे। अच्छा, सवाल इहो आहे त जॾहिं हेॾी ट्रेवलिंग करे हू उते आसानी सां कीअं पहुची विया? त दाइश जेकॾहिं हिकिड़ी का वॾी तंज़ीम आहे ऐं दहशतगर्द तंज़ीम आहे त पोइ उन्हनि खे इहो हथियारनि जी एॾी रसद किथां पई थिए? कीअं हू कंहिं हिकु मुल्क खां ॿिए मुल्क में ट्रेवल करे बासानी पहुची था वञनि? असां त बग़ैर पासपोर्ट जे शायदि किथे नथा वञी सघूं, पर ही जेके आहिनि उहे कीअं इन्हनि कंट्रीज़ में पंहिंजो दाइरो घुमाए वेठा आहिनि, हिननि जो नेटवर्किंग ईअं कीअं थो हले? ऐं अफ़गानिस्तान जी जेकी अॼु जी असां वज़ीर आज़म साहिबु जेको कल्ह इंटरव्यू ॾिनो आहे त उहो ठीकु आहे, असांखे एतिराज़ु कान्हे तव्हां बलूचिस्तान जी अफ़गानिस्तान जी हुकूमत खे तस्लीम कयो या न कयो, हिकिड़ी हुकूमत उते ठही वई आहे, मुस्लिम कंट्री आहे, जेकॾहिं तव्हां तस्लीम बि कयो त असांखे को हुन में प्रॉब्लम न आहे। प्रॉब्लम आहे दहशतगर्दी।
दहशतगर्दी जे लाइ तव्हां वटि पंहिंजो मनसूबो ठहियलु आहे या न आहे? हेतिरा साल असां जेको भुगतियो आहे जनरल ज़ियाउल हक़ जे ज़माने खां वठी, त असां हिन दहशतगर्दी पाकिस्तान में वधी आहे अफ़गानिस्तान जी सिचुएशन जे करे। तव्हां ॾिसो पाकिस्तान में क्लैशनकोफ कल्चर हुजे, पाकिस्तान में हीरोइन कल्चर हुजे, या पाकिस्तान में इन क़िस्म जी का बि मेजर क्राइम जेके असां चवंदा आहियूं त इहा अफ़गान वॉर खां शुरू थी। उन खां पोइ वरी जनरल मुशर्रफ साहब जे ज़माने में वरी 9/11 खां पोइ हिकिड़ो वरी दुनिया में हिकिड़ो तूफ़ान आयो ऐं काह कई अमेरिका अफ़गानिस्तान ते, पर उन जो सभ खां वधीक नुक़सानु कंहिंखे थियो? असां पाकिस्तान खे नुक़सानु थियो सभ खां वधीक। असांजा 70,000 खां वधीक त माण्हू उन जंग में शहीद थी चुका आहिनि। असांजो केतिरियूं प्रॉपर्टीज़ उन जे नज़र थी वियूं। जेको हिकिड़ो रफ आइडियो ई ॿुधाईंदा आहिनि त असांखे अरबें डॉलर्स जो जेको आहे उन में नुक़सानु थियो। सवाल इहो आहे त पोइ उन नुक़सान जो थींदो छा? छा असां वटि खे कोई अहिड़ो फॉर्मूलो ॾिनो नथो वञे त बाबा तव्हां 20 साल हाणे जंग कई, 12 साल पहिरियों जंग कई, त इन जंग जो सिलो पाकिस्तान खे असां ही फलाणी शइ जे मुतबादिल जे तौर ते ॾियूं था। मतिलबु मां सम्झो पिया त पाकिस्तान जी कुर्बानी जो बकरो बणायो, पाकिस्तान कुर्बानी जो बकरो बणियल आहे पाण पंहिंजी ग़लतियुनि जे करे खां वठी बणियल आहे पाकिस्तान कुर्बानी जो बकरो। ऐं दुनिया जी जेकी एशिया जे जेके बि मुल्क आहिनि हिते जेकॾहिं कुझु बि थिए त उनजो ब्लेम हाणे त यूरोप ऐं ॿियनि मुल्कनि में बि कुझु थिए थो त पाकिस्तान ते फौरन इल्ज़ाम आयद करे छॾींदा आहिनि। पर एशिया जी जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि में जेकॾहिं कुझु थिए त सरे फ़हरिस्त पाकिस्तान जो नालो खणींदा आहिनि। बेसिकली ईज़ी मुल्क आहे, ईज़ी टारगेट। हा, हाणे उन ऐं ॿियो असां एटमी कुवत आहियूं। जीअं असां डॉक्टर कदीर साहब जी ॻाल्हि कई त हू हिकिड़ी अहिड़ी शइ असांखे ॾेई वियो जंहिंजे करे असां दुनिया जे ताक़तवर जेके मुल्क आहिनि उन्हनि जी अखियुनि में कंडे वांगुरु चुभी रहिया आहियूं। हाणे उहे उनखे कीअं बर्दाश्त कनि त हिकिड़ो वाहिद मुस्लिम कंट्री जंहिं वटि एटम बम मौजूदु आहे, जेको कंहिं बि कंट्री सां मुक़ाबले लाइ तयारु बीह सघे थो। हाणे हुननि जो आहे त असांखे डायरेक्टली फोर्सिस जे ज़रिए त असांखे ख़तमु नथो करे सघिजे। त हाणे असां ते अटैक्स थियनि था मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां, त असांजी मईशत कीअं तबाह कई वञे, मुल्क में महांगाई कराए अवामी सतह ते कीअं उन्हनि खे उभारियो वञे सिचुएशन खे, त हू हिकिड़ी किराए जी सिचुएशन क्रिएट थी वञे मुल्क में, अनारकी फैलिजी वञे मुल्क में। हाणे इहे सभु साज़िशूं इंटरनेशनल सतह ते पाकिस्तान जे ख़िलाफ़ थी रहियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसो न, मूसाद हुजे, इसराइल हुजे, MI6 हुजे, CIA हुजे, वो कॾहिं बि पाकिस्तान सां हमदर्दी जो इज़हार न कंदियूं आहिनि। या अफ़गानिस्तान में 47 एजेंसियूं गैर मुल्की वेठियूं त उहो पाकिस्तान में कॾहिं बि पाकिस्तान जी तरक़ी लाइ थोरी उहे वेठियूं हुयूं। हुननि जी त कोशिशि हुई त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कीअं कजे। हे त पाकिस्तान जी ख़ुशकिस्मती आहे, अलाह साईं जी रहमत आहे पाकिस्तान जे जो हर सिचुएशन मां कंहिं न कंहिं तरीक़े सां असां निकिरी वेंदा आहियूं। हाणे जेकी असां ते मुआशी जेको हमिलो पियो कयो वञे इहो तमामु ख़तरनाक आहे। हाणे ॾिसो IMF जो कल्ह टियों बि आयो त असां ग्रांट जेकी ॾियूं था उनजो असां सॼो डेटा वठंदासीं, त असां कॾहिं बि मना न कयो आहे त उनजो तव्हां डेटा न वठो। सवाल इहो आहे त तव्हां हिकिड़ी परसेंटेज ते असांखे इंट्रस्ट ते पैसा ॾेई रहिया आहियो, मुफ़्त में त ॾियो कान था। सही ॻाल्हि आहे। जो असां चऊं त तव्हांखे असां हिसाब नथा ॾियूं, त जॾहिं इहे इंट्रस्ट रेट हूंदा आहिनि त इहे फिक्सिंग हूंदी आहे, हिनजी सिस्टम हूंदो आहे, पूरो मैकेनिज़म ठहियलु हूंदो आहे BR में ऐं ॿियनि जेके बि इदारा आहिनि। पर अंडर प्रेशर छा आहे? तालिबान सां ॻाल्हाईंदव त असां खां पुछंदव, अफ़गानिस्तान में कुझु कंदव त असां खां पुछंदव, CPEC में कुझु कंदव त असां खां पुछंदव, मेगा मनसूबा ठाहींदव त असां खां पुछंदव। जंहिंखे डिक्टेशन बि अल्फाज़ में चइजे त आलमी डिक्टेशन जेको आहे उहो पाकिस्तान में तमामु घणी फ़ोक़ियत अख़्तियार करे वई आहे। ऐं उहा असांजी पंहिंजी नाइलिन जे करे ई आहे। इन में मां नथो सम्झां त दुनिया खे असांखे कसूरवार करणु घुरिजे। ॾिसो, डिक्टेशन हमेशह उहो ई ॾींदो आहे जेको तव्हांखे माल ॾींदो आहे। IMF, वर्ल्ड बैंक या एशियन डेवलपमेंट बैंक, इन्हनि खे रूल जेके कनि था, रूलर्स जेके आहिनि, उन में 90% अमेरिका जो किरदारु रहियो आहे हमेशह। हाणे यूरोपीय यूनियन ऐं अमेरिका जे इख़्तिलाफ़ खां पोइ कुझु असांखे रिलीफ मिलण जो इम्कानु थी वियो आहे, त हाणे ही हिकु पेज ते न रहिया आहिनि। ऐं कुझु हाणे बर्तानिया बि सिचुएशन जो ॾिसी करे अॻिते छा थो थिए फ़िलहाल आउं नथो चई सघां, पर कुझु विचथरी सूरत हाल बर्तानिया बि इख़्तियार कई आहे। हाणे सिर्फ़ु एग्रेसिव जेकी नेस आहे उहा अमेरिका में असांजे बारे में आहे, ऐं उहो हमेशह असां ते शक कंदो रहियो आहे। तव्हां ॾिसो, जॾहिं अफ़गानिस्तान में बि हमला थियनि पिया त उहो हमेशह डू मोर जो हिकिड़ो सिलसिलो 10-12-15 सालनि ताईं जारी रखियो। ऐं असामा बिन लादन जे क़तल ताईं असां ते इहे प्रेशर बरक़रार रहिया। जॾहिं हू खणी विया ऐं उनजे लाश खे उन्हनि समंदर बुर्द कयो, उन खां पोइ उन्हनि खे सुकून मिलियो ऐं पाकिस्तान ॾे थोरी नज़र उन्हनि न विधी। पर मुआशी तौर ते हाणे सभ खां वधीक असां ते प्रेशर जेको आहे
उहो अमेरिका इन्हनि इदारनि जे थ्रू विझराए रहियो आहे। हाणे उन मुआशी सूरतयाल मां निकिरण लाइ हुक्मराननि वटि ऑप्शन छा आहिनि? असांजो जेकॾहिं कर्ज़ बंदि थो थी वञे त हे जेको डॉलर हींअर 171-72 ते बीठो आहे इहो अञा एक्सिट थी वेंदो। पोइ तव्हां छा कंदा? तव्हांजी इम्पोर्ट एक्सपोर्ट काॾे वेंदी? तव्हां दवाऊं कीअं घुराईंदा? चलो ॿियनि ज़रख़ेज़ मुल्क आहे, असां चऊं त खाइण पीअण जूं कुझु हद ताईं फ़िलहालु त असां कणिक ऐं खंडु बि ॿाहिरि था घुरायूं, पर वरी बि चलो ॾुखियो सुखियो करे शायदि असां एग्रीकल्चर में उनखे मुंहुं ॾेई वञूं। पर ॿियनि शयुनि में तव्हां कीअं उनखे मुंहुं ॾींदा? जेकॾहिं मेडिकली तव्हां ते ख़ुदा न ख़ास्ता का पाबंदी थी लॻी वञे त तव्हां त पैरालाइज़ थी वेंदा। को सिस्टम ई असां वटि वजूद में न आहे। जेकॾहिं यूरोपीय यूनियन तव्हां ते पाबंदी कंहिं क़िस्म जी लॻाए थी त तव्हांजा जेके हज़ारे लखे ॿार जेके स्कॉलरशिप्स ते जर्मनी में, फ्रांस में, इटली में या ॿियनि कंट्रीज़ में पढ़ी रहिया आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल छा थींदो? असांखे उन्हनि अहिड़े हिकिड़े मुंझारे जो शिकार करे छॾियो आहे जो हुकुमरान ऐं हिकु त ई नाल हुकुमरान अची विया आहिनि मुल्क में। इन्हनि खे इहो सम्झ में नथो अचे त असांखे मुल्की पॉलिसी कीअं ठाहिणु घुरिजनि। मुल्की पॉलिसी ठाहिण लाइ विजन खपंदो आहे। सियासतदान जो कमु छा आहे? सियासतदान खे छो माण्हू इक़्तिदार में आणींदा आहिनि त विजनरी कमु करे। जीअं विजन भुट्टे साहिब जो विजन हो, हुन ॿुधायो त एटम बम कीअं ठहंदो आहे। बेनज़ीर भुट्टो तव्हांखे ॿुधायो त मिज़ाइल टेक्नोलॉजी कीअं मुल्क में ईंदी आहे। या भुट्टे साहिबु तव्हांखे हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो हुयो त इस्लामिक बैंक निज़ाम कीअं ठहे। हे सभु उहे विजन आहिनि जंहिंखे यूरोप या अमेरिका या बर्तानिया हमेशह कुचलींदो आहे। पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां ऐं उनजा टूल जेके आहिनि, अलाकार जेके आहिनि, उहे असांजा हुकुमरान जेके बि उन वक़्त जे ताक़तवर धुरियूं हूंदियूं उहे बणिजी वेंदियूं आहिनि। असांजी उहा लीडरशिप ख़तमु थी वेंदी आहे। 98 में बि जेकॾहिं अव्हांखे यादि हुजे जॾहिं एटमी तजुर्बा कराया पिया वञनि, उन वक़्तु बि अमेरिका पारां सख़्तु मुख़ालिफ़त पई अचे त पंहिंजा तजुर्बा कोन कयो। सो आलमी सतह ते अहिड़े क़िस्म जो इंटरप्शन असां फेस कयो आहे ऐं उनजो अवां सम्झूं पिया त असांजूं पंहिंजूं ई कोताहियूं आहिनि, पंहिंजे मुल्क जे हुकुमराननि जूं ई कोताहियूं आहिनि। 98 में बम धमाका थिया। जी बिल्कुलु थिया। केतिरनि महीननि खां पोइ उन वक़्त जो मुंतख़िब वज़ीर आज़म फ़ारिग थी वियो, जेल में वियो, मर्डर अगवा जे केस में बंदि थियो ऐं उन खां पोइ मुल्क बदर थी वियो। जॾहिं भुट्टे साहिबु इन जो बुनियादु विधो, भुट्टे साहिब जो छा थियो? जॾहिं बेनज़ीर साहिबा मिज़ाइल टेक्नोलॉजी आंदी त बेनज़ीर साहिबा जो छा थियो? हिन मुल्क में इहे ई प्रॉब्लम्स आहिनि त असांजे मुल्क में लीडर पैदा नथा थियणु ॾियणु वञनि। जॾहिं बि को लीडर पैदा थींदो आहे त इहा इन क़िस्म जा अटैक इंटरनेशनली एक्चुअल उनजे पुठियां मास्टर माइंड सभु उहो हूंदो आहे, पर उन जा टूल असांजा माण्हू बणिजंदा आहिनि। ॿाहिरां अची तव्हां ते को अटैक कान कंदो आहे। तव्हांखे अटैक तव्हांखे भुगतण जे लाइ अंदरां का मज़ाहिमत ॾिनी वेंदी आहे जंहिंजे करे तव्हां कमज़ोर थी वेंदा आहियो ऐं अहिड़ा फ़ैसिला कंदा आहियो जंहिंसां अल्टीमेटली तव्हां पंहिंजे मुल्क खे नुक़सानु पहुचाईंदा आहियो। अहिड़े तरीक़े सां असां वटि कंहिं बि हिकिड़े लीडर खे पनपण ई नथो ॾिनो वञे त उहो पंहिंजी लीडरशिप करे अवाम में पंहिंजा रूट्स ठाहे। हाणे तव्हां टर्की जो मिसाल ॾिसो न, त उतां जो पहिरियों वज़ीर आज़म ऐं हाणे जेको सदर आहे अर्दवान साहब, उन हिकिड़ो ट्विटर ते रुॻो हिकिड़ो मैसेज ॾिनो त उतां जी लखें करोड़े अवाम जेको आहे फ़ौज जी टैंकियुनि जे साम्हूं अची वई। उहे छो आया? बुनियादी तौर ते उहो लीडर हुयो। उन लीडर पंहिंजी क़ौम खे ॿुधायो त तव्हांजा बुनियादी मसइला छा आहिनि, उन्हनि खे मां कीअं थो हल करे सघां, तव्हांजी इनकम केतिरी हुई ऐं उनखे मां किन लेवल ते खणी वञी सघां थो, तव्हांखे रिहाइश लाइ कहिड़ी सहूलियत तव्हांजो हक़ु आहे, तव्हांखे ट्रांसपोर्ट जे लाइ तव्हांखे छा मिलणु घुरिजे, तव्हांजा रोड रस्ता कीअं हुजणु घुरिजनि, तव्हांजी लिविंग कीअं हुजणु घुरिजे। बेसिकली उन इहो विजन ॾिनो ऐं उन पंहिंजी इकोनॉमी खे ग्रो कयो। हाणे ॾिसो, पहिरियों पाकिस्तान उहो मुल्क हो जंहिं कतर हुजे या UAE हुजे, उनखे असां ॿुधायोसीं त हीअ असांजी PIA जी एयरलाइन आहे ऐं तव्हांखे असां ट्रेन था कयूं, तव्हांखे पंहिंजा जहाज़ विझूं था। हाणे असां किथे आहियूं, हू किथे आहिनि? एमिरेट्स हींअर दुनिया ते कमु करे वई आहे। इन में असां उन्हनि ते तनक़ीद नथा कयूं, असां उनजी लीडरशिप खे सलाम था पेश कयूं त जंहिं पंहिंजे विजन सां हिकिड़े रेगिस्तान खे। बिल्कुलु सही पिया फरमायो जमाली साहब, त हिकु मुल्क जे लाइ लीडरशिप जो विजन हुजणु तमामु इंपॉर्टेंट आहे, जो अहम किरदारु हूंदो आहे मुल्क जी तरक़ी में। सो प्रोग्राम अञा अॻिते वधो त वज़ीर आज़म हिकु ॿी बि जेके TRT खे जॾहिं इंटरव्यू ॾिनो त हुननि तहरीक तालिबान TTP जे लाइ ॻाल्हि कई त हुननि सां हू मज़ाकरात कंदा, वेहंदा, ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा। ऐं हिते बि हिननि खां हिकु सुवालु पुछियो वियो त उन्हनि खां TTP मसइलनि जे बावजूदि सुवालु पुछियो वियो डेविड जे पारां, जेके एंकर हुया, त TTP मसइलनि जे बावजूदि बि उन्हनि खे उभरंदी पई नज़र अचे, जंहिंमें वज़ीर आज़म जवाबु ॾिनो त उन्हनि खे पहिरियों धकेलियो वियो हुयो, धिको ॾिनो वियो हुयो को, ऐं हुननि जो इहो बि चवणु हो त हू उन्हनि ग्रुप्स सां मशवरो करणु था चाहिनि या ॻाल्हाइणु ॿोलाइणु था चाहिनि जेके दहशतगर्दी खां परते आहिनि या जेके वाक़ई में अमन चाहिनि था। ॾिसो, जेकॾहिं दहशतगर्दी खां परते आहिनि त पोइ उहा TTP त थी कान न। अच्छा, जेकॾहिं वज़ीर आज़म साहब इहो फरमाए थो त असां उन्हनि धुरियुनि सां ॻाल्हाईंदासीं जेके मज़ाहिमतकार न आहिनि,
त पोइ उहा टीटीपी त कान थी। टीटीपी त बरमला इज़हार कंदी आहे जेकॾहिं किथे को बम धमाको थिए, किथे को ख़ुदकुश थिए, कंहिं शॉपिंग सेंटर में, कंहिं मस्जिद में, कंहिं इमाम बारगाह में, कंहिं रोड ते, कंहिं रस्ते ते, कंहिं साफ़ी जो शहादत थिए त टीटीपी बरमला चवंदी त हा असां अल्हम्दुलिल्लाह असां इहो क़बूल कयो आहे। हाणे मज़ाकरात जेकॾहिं को मज़ाहिमतकार न आहे त मज़ाकरात जी ज़रूरत कहिड़ी आहे? 20 करोड़ पाकिस्तानी आहिनि। मज़ाकरात तव्हां कयो ई मज़ाहिमतकारनि सां था न। त मक़सदु वज़ीर आज़म साहब खे इहो क्लियर करणु घुरिजे त जंगजू ऐं नॉन मज़ाहिमतकार जो फ़र्क़ु छा आहे। जेकॾहिं को दहशतगर्द आहे त उनखे दहशतगर्द तौरु ट्रीट कयो, ऐं जेकॾहिं को मज़ाहिमतकार आहे ई न त हू त आज़ादी सां कंहिं बि जॻह ते उन सां मज़ाकरात जी ज़रूरत कहिड़ी आहे। सवाल सिर्फ़ु हिकिड़ो सम्झण जी आहे त असांजे मुल्क में दहशतगर्दी जा कॉरिडोर्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि कॉरिडोर सां निमटण लाइ असां कयो छा आहे। तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जी हिस्ट्री ॾिठो, जॾहिं खां बि पाकिस्तान मारूज़ वजूद में आयो आहे, हर कुझु सालनि खां पोइ तव्हांखे हिकिड़ी नई शइ नज़र ईंदी आहे। 1 यूनिट खां वठी हिन वक़्त ताईं जो ॾिसो त तव्हांखे मुख़्तलिफ़ हिस्सनि में मुख़्तलिफ़ शयूं नज़र ईंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ तव्हांखे ताक़तवर कॉरिडोर, मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ दहशतगर्द तंज़ीमूं तव्हांजे साम्हूं हूंदियूं आहिनि। ठीकु। मुशर्रफ जे दौर खां वठी जेकॾहिं असां हिन वक़्त ताईं जो ॾिसूं त असां इहो टीटीपी ॿुधोसीं, हिन खां अॻु में कुझु ॿियूं हूंदियूं हुयूं। बहरहाल इहो सुठो सही स्टेटमेंट हुयो हुन जे हवाले सां। स्टेटमेंट असां कॾहिं बि न चाहींदा आहियूं त कंहिं दहशतगर्द सां मज़ाकरात थियनि। मज़ाकरात अमन जी ॻाल्हि पिया कनि। अमन थियणु घुरिजे। अमन तव्हां पंहिंजे बलूचिस्तान जे बलोचनि सां गॾु करे अमन कयो न। सही। तव्हां सिंधियुनि ते एतिरो ज़ुल्म करे रहिया हो, उन्हनि खे विहारियो न हिकिड़ी टेबल ते। पोइ छो जेको आहे तव्हां चओ था त हीअ फलाणे जा एजेंट आहिनि, हीअ राज जा एजेंट आहिनि, हीअ फलाणे जा आहिनि। तव्हां पहिरियों पंहिंजी क़ौम, जेके पाकिस्तान जी पंहिंजी क़ौम आहे, जेके 4 सूबा आहिनि, जेके 4 सूबनि जो अवाम आहे, पहिरियों इहा फैसिलिटी तव्हां उन्हनि खे ॾियो। उनखां पोइ असां कंहिं ग़ैर मुल्की कंहिं ॿियनि माण्हुनि ते अची ॻाल्हायूं त उहो उन्हनि जो पाकिस्तान में पहिरियों त रोल छो आहे, कंहिंजे करे आहे। असां वटि इहो रोल ॿाहिरि जे कंहिं बि मुल्क जी कंहिं बि तंज़ीम अची हिते रोल क्रिएट करे छो थी। उहो रोल त हुजण ई न घुरिजे। पाकिस्तान जा 4 सूबा आहिनि, 4 क़ौमूं आहिनि, 4 क़ौमुनि खे इहा फैसिलिटेशन ॾियो त बाबा असां हाणे असां माज़ी जी ॻाल्हियूं छॾियूं था, अचो सभु वेही करे हिकिड़ी टेबल ते हाणे पुराणा जेके सभु थिया उन्हनि सभिनी खे माफ़ था कयूं, अचो नए सिरे ज़िंदगी शुरू था कयूं। पहिरियों पंहिंजी क़ौम जे माण्हुनि खे ॾियो त असांजा इहे धाड़ियल जेके आहिनि उहे पोइ इहे धाड़ियल फुरूं छॾे ऐं पोइ जेको आहे इहे बि क़ौमी दायरे में अची वेंदा। बलूचिस्तान जा मज़ाहिमतकारनि खे बि तव्हां सभिनी खे माफ़ी ॾियो त उहे बि सभु छॾे करे अची वेंदा हिन क़ौमी दायरे में। अहिड़े तरीक़े सां केपी में पठाणनि खे बि तव्हां इहो मौक़ो ॾियो ऐं ॿुधायूं त बाबा हाणे हथियार न आहिनि ठाहिणा, हथियारनि जूं फैक्ट्रियूं या इहे मंशा जाॾ आहिनि किथे, ये तो सब तव्हांखे इन्हनि परे इलाइक़नि में मिलंदा। ठीक। सो बहरहाल हुकूमत खे पंहिंजो प्रायोरिटीज़ सेट करणी पवंदी। आई एम सो सॉरी मां के इंटरफेयर कयो छो त टाइम बि घटि आहे असां वटि। त हुकूमत मौजूदा हुकूमत जे लाइ अवां सम्झो पिया त ॾुखियायूं वधंदियूं पयूं वञनि ऐं या न पयूं वधंदियूं वञनि। जेके अपोज़िशन पार्टीज़ आहिनि उहे कॾहिं PDM पिया कनि, कॾहिं को इजलास करे वरी उनखे मुलतवी पिया कनि। त छा इहो हिकिड़ो थ्रेट आहे मौजूदा गवर्नमेंट लाइ? छा मौजूदा गवर्नमेंट खे अपोज़िशन पार्टीज़ खां रिझणु खपे या हू उन्हनि जे लाइ का अहमियत कोन पिया रखनि? ॾिसो मुंहिंजी नज़र में मौजूदा हुकूमत त पंहिंजी PDM जी ॻाल्हि करे जेको आहे पाण यकीनन उनखे इहो ख़तरो न हुजे हा PDM खां, जेकॾहिं महांगाई ते कंट्रोल थी वञे हा। मतिलबु आहे ख़तरो उन्हनि खे। वाइदा कया इंसाफ़ सभिनी जे लाइ हूंदो, जेको उन्हनि जी पार्टी जो नालो बि आहे, पर उहो इंसाफ़ सभिनी जे खे न मिली सघियो। जेको उन्हनि जो नारो हुयो त असां ईंदासीं त पेट्रोल 34 रुपए लीटर करे छॾींदासीं, जेको उन्हनि जो नारो हो त असां 1 करोड़ नौकरियूं ॾींदासीं, जेको उन्हनि जो नारो हो त असां ग़रीब माण्हुनि खे 50 लाख घर ठाहे ॾींदासीं, जेकॾहिं हू पंहिंजनि वादनि ते पूरा लहनि हा त मां इहो चई पियो सघां त हाणे हुकुमराननि खे को ख़तरो कान्हे। हुकुमराननि खे ख़तरो पंहिंजे किरदार मां आहे, पंहिंजे करेक्टर जेको आहे उन्हनि जेको पंहिंजा वॾा वॾा दावा करे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त हिननि जा वज़ीर जेके इन बयानु ॾींदा त जिस दिन इमरान खान आएंगे 200 अरब डॉलर जो है वो पाकिस्तान आ जाएंगे। हाणे इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं हुयूं गैर संजीदा जेके ॻाल्हियूं चइजनि, हिननि मीडिया जे ज़रिए ऐं ख़ासि तौर ते वरी सोशल मीडिया जे ज़रिए एतिरियूं पॉपुलर करे छॾियूं जो उन्हनि वाइदनि में ई पाण फासी पिया आहिनि। जॾहिं त ग्राउंड रियलिटी असां बि उन सम्झूं पिया त जेतिरी वॾी ही ॻाल्हियूं कनि था न, पॉसिबिलिटी न आहे। हर शइ जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, जेकॾहिं थोरी बि कंहिंखे अकुलु हुजे त उहो सम्झी सघे थो त कंहिं हद ताईं मसइलो हल थी सघे थो ऐं कंहिं हद पर उन लेवल ते ऑपोज़िशन करे पई या हू बि धड़ा थी विया आहिनि? अपोज़िशन खे त फ़ाइदो पियो थिए न। अच्छा, कहिड़े हवाले सां? जेतिरी महांगाई थिए पई, आवाम में हुकूमत ख़िलाफ़ नफ़रत ऐं अपोज़िशन ख़िलाफ़ हमदर्दी पैदा पई थिए। जेतिरा वाइदा ही पूरा न कंदा, हुकूमत ख़िलाफ़ नफ़रत ऐं अपोज़िशन खे उनजो फ़ाइदो हासिलु थींदो। त
अपोजिशन खे त कुझु करण जी ज़रूरत ई कान्हे। अपोजिशन त विन विन सिचुएशन में बीठी आहे हिन वक़्तु। ठीकु आहे जी। हाणे नैब तरमीमी ऑर्डिनेंस जो मामलो बि आयो आहे त छा इहो बि मां सम्झो पिया त प्लस पॉइंट आहे ऑपोजिशन जे ॾिसो, लाइ हिकु त अॻिते वञण नैब जे लाइ? तरमीमी ऑर्डिनेंस असांजी नज़र में त सिधो सिधो आइन सां मुतसादिम आहे। जॾहिं तव्हां हिकिड़ो ऑर्डिनेंस आणियो था, ठीकु आहे त उनजी आइन में हिकिड़ी गुंजाइश आहे ऑर्डिनेंस आणण जी, पर सवाल इहो आहे उहो तॾहिं उन सूरत में थिए हा जॾहिं तव्हां आइन जे मुताबिक़ अपोजिशन लीडर सां मशावरत कयो, उहा नाकाम थी वञे हा, टाइम थोरो बचे हा, ऐं पोइ खणी तव्हां ऑर्डिनेंस पर आणो। जमाली साहब, हुकूमत वटि इहा अथॉरिटी हूंदी आहे न त उहो ऑर्डिनेंस खणी अचनि न पोइ थियो हुन में? न, कुझु स्पेसिफिक शयूं आहिनि अच्छा, जंहिंमें तव्हांखे मशावरत करणु अपोजिशन लीडर सां ज़रूरी हुई, या त अॻु में हुन आइन खे चेंज करे छॾियो। असां त आइन जी ॻाल्हि था कयूं। ठीकु आहे। त आइन में जॾहिं इहो तव्हां पाण यानी उन वक़्त जी हुकूमत ऐं अपोजिशन गॾिजी करे इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं उनखे मुतफ़िक़ा आइन ॾिनो आहे। जीअं असां भुट्टे साहिब जी सभ खां वॾी जेकी ॻाल्हि चवंदा आहियूं त उहा ई आहे त उन 1973 जो आइन ॾिनो जेको मुतफ़िक़ा आइन ॾिनो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अहिड़ी तरमीम आई त उहा बि मुतफ़िक़ा तौर ते आई। हाणे जेकॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो तव्हां पाण करे छॾियो आहे त अपोजिशन ऐं हाउस जो लीडर मशावरत कंदा, हा मशावरत कंदा, उहो नाकाम थिए हा, भले हिकिड़ी ॾेखारण लाइ कागज़ी कार्रवाई कंदा त हुन वटि 3 नाला मोकिलींदा, हू 3 नाला मोकिलिया, पोइ हुन में ई नाकाम करे छॾींदा, प्रोसेस कंदा। हिननि बग़ैर प्रोसेस जे ऐं ऑर्डिनेंस आणे छॾियो आहे, इन करे इहो आइन जे ख़िलाफ़ु आहे। ठीकु। ऐं ऑर्डिनेंस ॾिसो, ही नैब अवल त मुंहिंजी ज़ाती राय में त नैब हुजणी न घुरिजे। जॾहिं 4 सूबनि में तव्हां वटि 4 एंटी करप्शन मौजूदु आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत में तव्हां वटि FIA मौजूदु आहे, टैक्सिस जे लाइ तव्हां वटि FBR मौजूदु आहे, तव्हांखे नैब जी ज़रूरत कहिड़ी आहे? अच्छा, तव्हां ॾिसो, हिकिड़ो सिंपल ॻाल्हि आहे त इंडिपेंडेंसी ॾियो न। जीअं तव्हां नैब में चओ था 4 साल जो मुद्दो हूंदो आहे, हुनजे ऑफिसरनि खे कोई हटाए न सघंदो, पॉलिटिकल असर सुख न हूंदो, इहे ई आहिनि न उनजा जेके अच्छा, फॉर्मूला छा ऑपोजिशन इन ऑर्डिनेंस खे चैलेंज कंदी सर? शायदि चैलेंज थी चुका आहे कोर्ट में, अपोजिशन न बि करे, वकीलनि जेको आहे उन लेवल ताईं जी हाणे PDM जो इजलास बि अॼु हुयो, मुलतवी थियो, इन्हनि खे कुझु प्लस पॉइंट्स मिली वयूं आहिनि। PDM पंहिंजो गेम बि खेॾे, इन ऑर्डिनेंस में हुनखे इंट्रस्ट न आहे PDM खे, और ठीकु आहे इहो पॉलिटिकली गेन कनि था। बेसिकली PDM खे जे अंदरि जेके पार्टियूं हुयूं, हाणे ज़ाहिर आहे सगारी कोतनि सां उन्हनि मां 1-2 पार्टियुनि जा मज़ाकरा शुरू थी चुका। हुकूमत इहा ई बदकिस्मती आहे हिन पाकिस्तान जी त असां पंहिंजे इक़्तिदार जे लाइ कंहिं वक़्तु बि अहिड़ा फ़ैसिला करे छॾींदा आहियूं जेके अवाम जे फ़ैसिलनि जे अगेंस्ट हूंदा आहिनि। अवाम तव्हांखे को ॿियो मैंडेट ॾींदो आहे ऐं तव्हां पंहिंजी हुकूमत क़ाइमु करण जे लाइ कंहिं ॿिए मैंडेट जे पुठियां भॼंदा आहियो। इन ई सर्कल में 1973 खां पोइ असां घुमी रहिया आहियूं। अच्छा, हाणे जॾहिं तव्हां इहो सर्कल चेंज कंदा, पोइ अवाम छाजो ताक़त जो सरचश्मो तव्हां चवंदा रहंदा आहियो, तक़रीबूं सभु इहो कंदा आहियो त अवाम ताक़त जो सरचश्मो आहे, ऐं भॼंदा आहियो कुझु माण्हुनि जे पुठियां जेको तव्हांखे हुकूमत में आणाए सघे। त हाणे इहो ई मसइलो आहे त असां जेसि ताईं इहे सभु पॉलिटिकल जमाई सभिनी जो मसइलो आहे कि हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि कान थो कयां, इहे सभिनी पार्टियुनि जो मसइलो। पहिरियों सियासतदान वेहनि त सही हिकिड़ी टेबल ते, ठीक। जमाली साहब, दरअसल प्रोग्राम जो वक्त ख़त्म थी चुको है। थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग। वहाँ मुख़्तलिफ़ तजिया पेश कया ऐं सियासतदान एक टेबल ते वेहनि, इहो शायदि ई थिए। नाज़रीन, इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु दफ़ो ॿीहर साॻे ई टाइम ते, ऐं पंहिंजो फीडबैक ॾियणु न विसारींदा असांखे। अल्लाह हाफ़िज़।